हिक बंगले में शूटिंग ते वियासीं मालकियाणी सां प्यार थी वियो। हुमायूं सईद जी तारक रोड जे अमीरज़ादी सां मुहबत जी कहाणी। जहिड़ो ख़ूबसूरत बंगलो हो तहिड़ी ई ख़ूबसूरत उन जी मालकियाणी हुई ऐं पोइ हुमायूं सईद खे मालकियाणी सां प्यार थी वियो। उहो चवणु आहे पाकिस्तानी टीवी जे फिल्म डायरेक्टर सिकंदर शाह जो, जंहिं हिक इंटरव्यू में हुमायूं सईद जी निजी ज़िंदगी बाबति नवां इंकिशाफ करे छॾिया आहिनि। हुमायूं सईद ताज़ो पंहिंजे हिक बयान में चयो हो त संदसि हिक ई धीउ आहे ऐं उहा सना आहे, पर अव्हां खे हैरानी थींदी त उहा संदसि असुल धीउ नाहे। हक़ीक़त में हुमायूं सईद खे को बि औलाद नाहे। हुमायूं सईद जी ज़ाल समीना सईद आहे, पर उन खां अॻु जो अहवाल ॾींदे फिल्म डायरेक्टर सिकंदर शाह ॿुधायो त असां हिक ड्रामे लाइ हुमायूं सईद ख़ान तारिक रोड ते हिक बंगले ते वियासीं। ख़ूबसूरत बंगले जी मिल्कियत हिक औरत वटि हुई ऐं पोइ उहा औरत हुमायूं सईद जे ज़ाल बणिजी वई। उन वक़्तु हुन जी पहिरीं शादी मां हिक धीउ बि हुई। औरत ॿुधायो त खेसि नंढड़ी धीउ बि आहे। हुमायूं सईद ऐं समीना हुमायूं जी रोमांस जी शुरूआत सेट ते ई थी। हिक ॾींहुं शूटिंग जे 3 ॾींहं ॿिन्ही विच में मोहबत जी शुरूआत थी वई। हिक धीउ सना जी माउ समीना सां हुमायूं सईद जी शादी में संदसि दोस्तनि मदद कई ऐं पोइ हुमायूं सईद समीना जी धीउ खे पंहिंजी धीउ तौरु क़बूल करे वरितो। हुमायूं सईद खे पंहिंजी का बि औलाद नाहे।